नस्अलुक रिज़्क़ा नहनु नर्ज़ुक़ुक वल आक़िबतु लित्तक़वा। हर किस्म जी हमद सना अल्लाह मालिकुल अल्लाम ज़ुल जलाल वल इकराम वहदहु ला शरीक लहु जला। दुरूद सलाम प्यारे पैगम्बर साकी कौसर इमामुल अंबिया मुहम्मदुर रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जनते वजन मुख्तसर हमद सलात का बाद हिन जहान हिन कायनात जी मसरूफ़ तरीन हस्ती, मशगूल तरीन शख्सियत, जैसी ज़िंदगी जो हर मिनट, हर सेकंड, हर साथ, हर घड़ी इंसानियत की ताबीर, अल्लाह जी दीन की खिदमत, रब्बुल आलमीन की बंदगी में गुजरी वही। वह हिन जहान जी वाहिद हस्ती मुहम्मदुर रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम। उन इमामुल अंबिया जड़ो अगवान न आयो आ न अची सके थो, उन्हनि जड़ो सरदार न थियो आ न थी सके थो, उन्हनि जड़ो हुक्मरान ऐं सियासतदान न थियो आ न थी सके थो। जैसी ज़िंदगी की कैफ़ियत इहा है, जॾहिं परेशान थींदा हा तो दिलासा ऐं तसल्लियूं अल्लाह आसमान खां नाज़िल कंदो। वज़ुहा कसम आहे सुबुह जे वक़्त जो, वल्लैली इज़ा सजा कसम आहे रात जो जेका ॾींहं खे ढके वठंदी आहे। मा वद्दअक रब्बुक वमा क़ला। ए मोहम्मद सल्लल्लाहु अलैहि वसल्लम, तव्हांजे रब तव्हांखे छॾियो बि कोन्हे, तव्हां खां बेज़ार बि कोन थियो आहे। वलल आखिरतु खैरुल लक मिनल ऊला। दुनिया जे मुक़ाबले में आख़िरत तव्हांजे लाइ बहितर आहे। वलसौफ युअतीक रब्बुक फतरदा। तव्हांजो रब तव्हांखे एतिरो अता कंदो त तव्हां ख़ुशि थी वेंदव। अलम यजिदक यतीमन फआवा। छा तव्हां यतीम कोन हुयो, अल्लाह तव्हांखे पनाह ॾिनी। ववजदक ज़ाल्लन फहदा। तव्हां वटि हिदायत न हुई, रब तव्हांखे हिदायत ॾिनी। ववजदक आइलन फअगना। तव्हां ज़रूरतमंद हुयो, रब तव्हांखे गनी करे छॾियो। फअमल यतीम फला तक़हर। बस कंहिं यतीम ते हाणे सख़्ती न कजो। व अम्मा साइल फला तनहर। कंहिं सवाली खे कॾहिं दड़का न ॾिजो। व अम्मा बेनिअमत रब्बिक फहदिस। अल्लाह जे नेमतुनि, अल्लाह जे अताउनि जो तज़किरा कंदा रहिजो। मुसलमानों, इहे अदाऊं कंहिंजूं आहिनि? अल्लाह कंहिंसां मुखातिब आहे? अल्लाह दिलासा ॾेई रहियो आहे पंहिंजे महबूब मुहम्मदुर रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम। वो ज़िंदगी एॾी मसाइल ऐं एॾे मुश्किलात सां भरियल हुआ ज़िंदगी। उन ज़िंदगी में हसरतूं, उन ज़िंदगी में एहसासात, उम्मत जे लाइ नेक तमन्नाऊं, उम्मत जे लाइ इंतहाई गहरा मोहब्बत भरिया जज़्बात हुया। जंहिं ज़िंदगी जे 23 सालनि में एतिरियूं जंगियूं हुजनि जो हिकु जंग जो अहवाल ॿुधी इंसान हैरान थी वञे। किथे 313 मुक़ाबले में 1000 आहिनि। 313 जो 1000 सां टक्कर त कोन थींदो आहे, पर फ़ातह केरु हुआ? जेके 313 हुया। खंदक जी ॻाल्हि कजे, हिकु पासे 3000 आहिनि, ॿिए पासे 10,000 हुया। फ़ातह केरु आहिनि? जेके सिर्फ़ु 3000 हुया। मुसलमानों, सोचण जी ॻाल्हि आहे, ताजुब जी ॻाल्हि आहे। हिन ज़िंदगी में एॾियूं मुश्किलातूं हुयूं ऐं गुरबत जो आलम छा हो? कैफ़ियत कहिड़ी हुई? जंहिं घर में 2 महीना बाह न बरंदी हुजे, उन घर में मसाइल केतिरा हूंदा? उन ज़िंदगी में गुरबत जो आलम छा हूंदो? पर तंहिं बावजूद उहा ज़िंदगी वॾी पुरसकून ज़िंदगी, उनमें वॾा इत्मीनान हुया, पुरवकार ज़िंदगी हुई, इत्मीनान सां भरियल ज़िंदगी। हशाश बशाश चेहरो, चमकंदड़ रोशन वणंदड़ सुरमई खूबसूरत निगाहों,
मुस्कुराहटूं अहिड़ियूं त दुनिया दंग रहिजी वञे, चेहरे ते इत्मीनान अहिड़ा त ताजुब ऐं हैरत जी ॻाल्हि आहे। राति जा मुजाहिद, ॾींहं जा मुंतज़िम ऐं हुक्मरान, ॾींहंनि जो जिहाद करण वारा, रातिनि जो तहजुद पढ़ण वारा, हिननि जा औकात बसर थिया कीअं थिया? सवाल आहे, एॾो सुकून आयो हो त किथां आयो? इहा गुरबत, उन्हनि जो सुकून खसे कोन सघियो। दुनिया जूं परेशानियूं, उन्हनि जो वकार उन्हनि खां खसे कोन सघियो हुयो। ही इत्मीनान किथां आयो? एॾी पुरसुकून ज़िंदगी किथां आई? तन्हाई में वेही पाण सोचूं था किरोड़नि जा मालिक बि एॾा पुरसुकून त कोन हूंदा। उन्हनि जी ज़िंदगी में बि एॾो त इत्मीनान कोन हूंदो आहे। उन्हनि जी ज़िंदगी में बि बेज़ाहिर रुगो परेशानियूं नज़र ईंदियूं आहिनि, पर नबी जी ज़िंदगी में एॾो सुकून आयो हो त किथां आयो हो? मुसलमानो, उते तव्हांखे जिते ॿिया जवाब मिलंदा, उते हिकु जवाबु इहो मिलंदो, जॾहिं बि परेशान थी, गुलनि जो अहिड़ो चेहरो जॾहिं बि मुरझाए वियो, नबी जे चेहरे ते जॾहिं उदासी जा आलम तारी थिया त चवण लॻा, या बिलाल कुम फाज़िल, ए बिलाल उथो, तव्हां आज़ान चओ, रहना बिस्सला, मोहम्मद निमाज़ पढ़े त उन दिल खे सुकून मिली वञे। सल्लल्लाहु अलैहि वसल्लम, अल्लाह जा पैगंबर रब जे अॻियां सर्ब सुजूद थींदा, गम सभु पाणे ख़तमु थी वेंदा। हे पेशानी जॾहिं अल्लाह जे साम्हूं झुकंदी, उदासी जा कारा ककर हमेशह जे लाइ टरी वेंदा। जॾहिं अल्लाह सां निमाज़ में गुफ़्तगू थींदी, क़ियाम, रुकू ऐं तशहुद हूंदो, अल्लाह सां उहा कचहरी थींदी त ज़िंदगी में को गम बाक़ी कोन रहंदो। मुसलमानो, सोचण जी ॻाल्हि इहा आहे, जंहिं निमाज़ में एॾो सुकून आहे, पाण खे त कोन मिलंदो आहे। पाण बि अल्हम्दुलिल्लाह निमाज़ी आहियूं, पाण बि सजदो करियूं था, हींअर बि अल्हम्दुलिल्लाह पाण जमात सां गॾु निमाज़ पढ़ी आहे, पर मुसलमान उहो सुकून किथे आहे? मुंहिंजा जुमिला यादि कजो, हिन निमाज़ जी जिते इफ़ादियत ऐं फ़वाइद जा तज़किरा थींदा, उते तव्हां पंहिंजे दिलि खे नोट कजो। ख़ुतबा ॿुधो, बयान ॿुधो, तज़किरा ॿुधो, निमाज़ जा फ़वाइद ॿुधो, इनामात ॿुधो, दुनिया में इनाम, आख़िरत में इनाम, उते अव्हां पंहिंजे दिलि खां सुवाल पुछिजो त मुंहिंजी निमाज़ खां पोइ मूंखे सुकून घणो मिलियो? अल्लाह जे अॻियां सजदो कयो अथमि, का मामूली ॻाल्हि कोन्हे, मुंहिंजी दिलि केतिरी मुतमइन थी आहे। मां रब्बुल आलमीन सां कचहरी कई आहे, अल्लाह रब्बुल आलमीन जे फ़र्ज़ जी अदायगी खां बाद मां दिली तौर केतिरो मुतमइन आहियां। ऐं मुसलमानो, जंहिंखे हिते सुकून न मिलियो न, जंहिंखे अल्लाह जे घर में सुकून न मिलियो, जंहिंखे सदे में सुकून न मिलियो, अर्श जे रब जो कसम आहे, उनखे किथे बि सुकून कोन मिलंदो। सॼी दुनिया ॻोल्हे, सॼी दुनिया तलाश करे, दुनिया जा वॾे में वॾा उहिदा तलाश करे, दुनिया जूं वॾियूं मंज़िलतूं माणे वठे, हिन जो उहिदो, हिन जो नालो, हिन जी शोहरत, हिन जो स्टेटस हुजे, पर यादि रखो, हिनखे सुकून कोन मिलंदो। छो? अल्लाह जो वादो, अल्लाह पोइ सुकून किथे मिलंदो आहे? असां त दुनिया में ॻोल्हियो आहे, कंहिं पैसे में ॻोल्हियो आहे, कंहिं उहिदे ऐं कुर्सी में ॻोल्हियो आहे, कंहिं शोहरत ऐं वहवा में ॻोल्हियो आहे, कंहिं तकब्बुर ऐं गुरूर में ॻोल्हियो आहे। अल्लाह पोइ सुकून किथां मिलंदो आहे? फरमाई, अला बिज़िक्रिल्लाहि तत्मइनुल क़ुलूब, सुकून किथे बि न मिलंदो आहे, जे मिलंदो आहे त अल्लाह जे यादुनि में सुकून मिलंदो। सुकून त सदे में आहे, सुकून त अल्लाह रब्बुल आलमीन जे ज़िक्र में आहे। हे राहत ऐं इत्मीनान वारी ज़िंदगी त निमाज़ वारी ज़िंदगी आहे। मुसलमानों, पोइ हाणे सोचो, सॼी दुनिया सुकून जी ॻोल्हा में आहे। साईं, एॾी महिनत छो था करियो? 24 कलाक जी महिनत छो था करियो? राति ॾींहुं मुसलसल जदोजहद छो था करियो? जवाबु हिकिड़ो ई मिलंदो, साईं, मुस्तक़बिल रोशन थी वञे, पुरसुकून ज़िंदगी बणिजी वञे, पंहिंजी ज़िंदगी बि आराम में गुज़री वञे, पंहिंजे बच्चनि जी ज़िंदगी बि आराम में गुज़री वञे। रब जा बंदा, जिते तूं ॻोल्ही पियो उते मिले ई कोन थो, जिते तूं सुकून जी ॻोल्हा में ही उते मिले ई कोन थो। सुकून मिलंदो तोखे अल्लाह जे यादुनि में मिलंदो, रब्बुल आलमीन जी बंदगी में मिलंदो। मुसलमानो, जेकॾहिं निमाज़ जी क़बूलियत खे तलाश करणु चाहियो था न, पहिरियां पंहिंजे दिलि खां पुछो
तो निमाज़ का बाद मुझे दिल के सुकून घणो मिलियो आहे। निमाज़ जो वॾे में वॾो ॿियो फ़ाइदो इहो आहे, मुसलमानों निमाज़ खां पोइ रिज़क़ में बरकत थींदी आहे। ऐं असां कॾहिं सोचियो आहे इहा बरकत छा आहे? पाण चऊं था साईं बिस्मिल्लाह पढ़ो मानी में बरकत थींदी, न पढ़ो मानी में बरकत कोन थींदी। पहिरियों कस्टमर अचे बिस्मिल्लाह करे शइ ॾियो, बिस्मिल्लाह करे हुन सां डीलिंग कयो, बरकत थींदी, न कंदव त कोन थींदी। इहो लफ़्ज़ बरकत आख़िर आहे छा? इनजो छा मतिलबु आहे? इनजो मतिलबु आहे सुबूत ख़ैरिल इलाही फी शैइन, अर्श जो रब दुनिया जी जंहिं बि शइ में तव्हांजे लाइ ख़ैर रखी छॾे उनखे बरकत चयो। पोइ तव्हांजी ज़िंदगी आहे, तव्हांजो घरु आहे, तव्हांजो उहिदो आहे, तव्हांजो कारोबार आहे, तव्हांजो लिबास आहे, तव्हांजी खाद खुराक आहे, तव्हांजो रिज़्क़ आहे। रब्बुल आलमीन जंहिं शइ में तव्हांजे लाइ भलाई रखी छॾी आहे, सम्झो उहा शइ अव्हांजी ज़िंदगी में अल्लाह जी तरफ़ां बरकत मर्जी आई आहे। यादि रखिजो पोइ रिज़्क़ जी बरकत रब्बुल आलमीन निमाज़ में रखी। उहा मिलंदी कीअं? अकेले निमाज़ी थियण सां कोन मिलंदी। ऐं पाण निमाज़ पढ़ा, मुंहिंजे घर जा सभु भाती अल्लाह न करे बेनिमाज़ी हुजनि, को अकेलो निमाज़ से अचे घर जा अफ़राद बेनिमाज़ी हुजनि, पाण निमाज़ पढ़े तो नौज़बिल्ला घर वारा निमाज़ कोन था पढ़नि। हिन खे निमाज़ अचे थी, हिन पंहिंजे बचन खे नौज़बिल्ला निमाज़ सिखारी कान्हे। रब्बुल आलमीन फरमायो वअमुर अहलक बिस्सलाह, ए मोहम्मद सल्लल्लाहु अलैहि वसल्लम, ए क़ुरान के ॿुधण वारा, ए क़ुरान के पढ़ण वारा, वअमुर अहलक बिस्सलाह, पंहिंजे घर वारनि खे निमाज़ जो हुकुम ॾींदा रहिजो। निमाज़ जो हुकुम ॾियण कॾहिं छॾिजो न, निमाज़ जे हुकुम ॾियण खे कॾहिं बि तर्क न कजो। वअमुर अहलक बिस्सलाह वस्तबिर अलैहा, तव्हां पाण बि उन जा पाबंद रहिजो। हिन जुमिले मां मालूम थियो जेको पाण निमाज़ जो पाबंद हूंदो न, उन जा घर जा अफ़राद ई निमाज़ी थींदा। बाबा साईं जेकॾहिं बेनिमाज़ी आहे, उन पुट खे दड़का ॾेई निमाज़ से मोकिले बि छॾियो त कहिड़ो फ़र्क़ु पवंदो? हुनजो ज़हन त इहो ई ठहंदो त मुंहिंजो वालिद साहब बेनिमाज़ी आहे। मुसलमानों, अल्लाह तॾहिं फरमायो वस्तबिर अलैहा, पंहिंजे घर जे अफ़राद खे बि निमाज़ जो हुकुम ॾियो, तव्हां पाण बि पाबंद रहो। ला नसअलुका रिज़्क़ा, असां तव्हां खां रिज़्क़ जो सवाल कोन था करियूं। तूं ग़रीब हुए त छो हुए, अल्लाह कोन पुछंदो। तुंहिंजी रोज़ाना जी कमाई 5000 हुई या कोन हुई, अल्लाह कोन पुछंदो। तो अमीर हुए तो छा लाइ हुए, अल्लाह इहो कोन पुछंदो। रब्बुल आलमीन फरमायो ला नसअलुका रिज़्क़ा, केॾी मईशत मज़बूत आहे, केॾी मईशत कमज़ोर आहे, इन जे बारे में असीं सवाल पुछूं ई कोन था। पर ए बंदा, तुंहिंजो रिज़्क़ घणो हुजे या तुंहिंजी ज़िम्मेवारी त कोन्हे। हा, तूं पंहिंजे हिसे जी महिनत कर, तूं पंहिंजी जुस्तजू कर, तूं पंहिंजी लगन सां जुस्तजू कर, अल्लाह तोखे बरकतूं ॾींदो। पर यादि रख, तुंहिंजे रिज़्क़ जो ज़िम्मो अल्लाह जो, तुंहिंजो न आहे। मतां कॾहिं फ़ख्र में अची वञी त घर जे 10 अफ़राद खे आऊं थो खारायां। घणा वीचारा नादानी में चवंदा आहिनि, ख़ुसूसन पंहिंजे ॿाराड़ी जे मुआशिरे में ईअं थींदो आहे, जेको घर जो कमाइण वारो भाती आहे उहो सभिनी ते ईअं चई रोब हलाईंदो आहे त मुंहिंजो था खाओ, मुंहिंजी कमाई था खाओ। रब्बुल आलमीन फरमायो नहनु नरज़ुकुम, रिज़्क़ जो ज़िम्मो अल्लाह जो। छा था सम्झो, रिज़्क़ पंहिंजे दुकान मां ईंदो आहे, पंहिंजी कुर्सी तां पाण खे रिज़्क़ मिलंदो आहे, पंहिंजे उहिदे तां पाण खे रिज़्क़ मिलंदो आहे। मुसलमानों, न तव्हांजी भुल आहे। रब्बुल आलमीन फरमायो वफ़िस समाइ रिज़्क़ुकुम, अल्लाह जा मानो तव्हांजो रिज़्क़ आसमान वञा नाज़िल थींदो आहे। रब्बुल आलमीन निमाज़ जी पाबंदी खां पोइ, जॾहिं तव्हां निमाज़ जा पाबंद, तव्हांजो लख़्ते जिगर निमाज़ जो पाबंद, तव्हांजो अहलो अयाल निमाज़ जो पाबंद, घर जे 4 दीवारी में रहंदड़ रहवासी निमाज़ जा पाबंद। रब्बुल आलमीन फरमायो जॾहिं ईअं थी वियो, पोइ नहनु नरज़ुकुका, असीं तव्हांखे रिज़्क़ अता कंदासीं। मुसलमानों, इहो ई त मसइलो आहे, इहो ई त मसइलो आहे। घणनि माण्हुनि खां पुछो, साईं निमाज़ छो न पढ़ंदा आहियो? जवाब छा थो मिले, साईं रिज़्क़ जो मसइलो आहे, साईं असांजी रोज़ी जो मसइलो आहे, साईं असांजे कारोबार जो मसइलो आहे। अल्लाह जा बंदा, तो वटि रिज़्क़ घणो थो अचे, तुंहिंजी महिनत आहे, रिज़ल्ट तुंहिंजे हथ में कोन्हे, रिज़ल्ट तुंहिंजे हथ में कोन्हे। बादशाह बि जेल में वेंदे ॾिठासीं,
दौलतमंद अमीर तरीन इंसान उनका दौलत जे खात्मे के भी ॾिठोसीं। मुसलमानों ही सब कुछ हिन जहान में थींदो आहे। रिज़्क़ जो मालिक अल्लाह है। वल्लाहु यर्ज़ुक़ु मन यशाउ बग़ैर हिसाब, जंहिंखे चाहे बग़ैर हिसाब जे अता करे। वल्लाहु ख़ैरुर राज़िक़ीन, अल्लाह बेहतरीन रिज़्क़ ॾियण वारो आहे। रब्बुल आलमीन जी तक़सीम आहे, पंहिंजी तक़सीम आहे। अल्लाह जंहिंजे लाइ चाहे रिज़्क़ कुशादो करे, अल्लाह जंहिंजे लाइ चाहे रिज़्क़ तंग करे छॾे, पर अल्लाह रिज़्क़ में बरकत किथां ईंदी आहे? अल्लाह फरमायो तव्हां निमाज़ी बणिजी वञो, तव्हांजे रिज़्क़ जो ज़िम्मो रब्बुल आलमीन जो। उताक आबादा मस्जिद वीराना, घर आबादा मस्जिद वीराना। मुसलमानों कैफियतूं असांजो अहिड़ियूं थी वियूं, स्कूल आबादा, कॉलेज यूनिवर्सिटी आबादा, अल्लाह जा घर वीरान बणिजी चुका आहिनि। मुसलमानों सोचण जी ॻाल्हि आहे, ज़रूरत जी ॻाल्हि इहा आहे त असां हिन अल्लाह जे घरनि खे आबाद कयूं। अल्लाह अकबर जी सदा, हय्या अल सलाह जो सॾु का मामूली ॻाल्हि त कोन्हे। अचण वारा ईंदा आहिनि ऐं यकीनन हिन जहान में रब सां वफ़ादार उहे आहिनि जेके अल्लाह अकबर जी सदा जो क़द्र कनि। हे कचहरी में वेठो आहे, हिननि जे कननि सां आवाज़ टकरायो अल्लाह अकबर, हिन जी दिलि चए थी, हिन जो ज़मीर चए थो, हिन जा एहसासात ऐं जज़्बात चवनि था ही मुंहिंजे रब जो सॾु आहे, ही अल्लाह जो सॾु आहे। हींअर ही टाइम मुंहिंजे कारोबार, मुंहिंजे महिमान, मुंहिंजी कचहरी, मुंहिंजे बिज़नेस जो कोन्हे, ही टाइम मुंहिंजे रब जो ठाहियो। ही लम्हात, ही औकात रब्बुल आलमीन जा औकात आहिनि। इहो अल्लाह सां वफ़ादार आहे। अल्लाह अकबर जी सदा ॿुधई कारोबार बंदि थी वियो। अल्लाह अकबर जी सदा ॿुधई कचहरी उते ख़तम थी वई। अल्लाह अकबर जी सदा ॿुधई कमकार उते बंदि थी वियो। ही सभु कुझु छॾे हलियो आहे अल्लाह रब्बुल आलमीन। हिन खे का परवाह कोन्हे केतिरा कस्टमर मोटी वेंदा, हिन खे परवाह कोन्हे महिमान नाराज़ थींदो या कोन थींदो, हिन खे का परवाह कोन्हे मुंहिंजी महफ़िल ख़तम थी वई, मुंहिंजी रांदि ख़तम थी वई, मुंहिंजो कारोबार अधु कलाक जे लाइ बंदि थी वियो। ही हिकु शइ सुञाणे थो ऐं ॼाणे थो, ही सॾु मुंहिंजे रब जो सॾु आहे। ऐं मां पंहिंजे रब खे नाराज़ कोन थो करे सघां, मां अल्लाह जे सॾ खे भञे कोन थो सघां, मां रब्बुल आलमीन जे सॾ खे टोड़े कोन थो सघां। मुंहिंजे रब जो सॾु आहे, अल्लाह अकबर जी सदा आई आहे, हय्या अल सलाह जी सदा आई आहे। मूंखे रब जे घर न हलणो आहे। मुसलमानों इहे अल्लाह सां वफ़ादार आहिनि, पर अफ़सोस जी ॻाल्हि आहे पंहिंजे मुआशिरे में तमामु थोरा, तमामु थोरा, इंतिहाई आंगननि ते ॻणण जेतिरा आहिनि। भला केतिरा हूंदा? केरु अहिड़ो पाबंद थींदो? केरु निमाज़नि जी हिफ़ाज़त कंदो? मुसलमानों मिसाल आहे मुहम्मद रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम। मूं पहिरियां ॿुधायो हो त काइनात जी मशगूल तरीन हस्ती जंहिं पंहिंजी ज़िंदगी जे हिकु मिंट ऐं सेकंड खे बि ज़ाया न कयो हुजे, उहा हस्ती आहे मुहम्मद रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम। अम्मा आयशा रज़ियल्लाहु अन्हा फरमाइनि थियो काना रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फी मेहनत अहले। नबी अलैहिस्सलातु वस्सलाम जन घर ईंदा हा, पंहिंजे हुजरे में ईंदा हा। हिन हुजरे में सामान केतिरो, पाण कॾहिं सोचियो आहे केतिरो सामान हूंदो? भला घणो कुझु केतिरियूं शयूं हूंदियूं। उमर रज़ी अल्लाह ताला नबी अलैहिस्सलातु वस्सलाम जी बैठक ऐं उताक जो ज़िक्र कयो, नबी अलैहिस्सलातु वस्सलाम जी हिकिड़ी रिहाइश जो तज़किरो कयो। फरमाइनि था जीअं रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम सां मुलाक़ात जे लाइ वियुसि, मूं ॾिठो नबी अलैहिस्सलातु वस्सलाम जे आराम जे लाइ बिस्तरो बि कोन, पाण हिकिड़े तॾे ते आराम कनि पिया। कद असर आला कतिफ़े, मूं इहो बि ॾिठो त हुन तॾे जा निशान मोहम्मद सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे जिस्म अतर ते नज़र पिया आया। इहा नबी अलैहिस्सलातु वस्सलाम जी कैफ़ियत हुई। छोरड़ो जौ जा के दाणा हुया, के वण जा के पन हुया, इहे 3-4 शयूं, हिकिड़ो मस्कीदो हुयो, 4 शयूं हुयूं ऐं 50 हुआ मोहम्मद सल्लल्लाहु अलैहि वसल्लम। मुंहिंजे हमारे महबूब जे घर में ॿियो कुझु बि कोन हो। उमर रज़ी अल्लाहु अन्हु फरमाइनि था जीअं मूं ॾिठो फबादर आइनी बिल बुका, का ॻाल्हि कोन थी, का कचहरी कोन थी। नबी अलैहिस्सलातु वस्सलाम जी इहा सादगी वारी ज़िंदगी ॾिसी उमर रज़ी अल्लाह ताला अन्हु फरमाइनि था मूंखे रोअणु अची वियो। इमाम लंबिया चवणु लॻा मालिक अब्दुल ख़त्ताब, ए ख़त्ताब जा पुट तव्हांखे छा थियो आहे? लिम तबकी, तव्हां छा लाइ रोई रहिया आहियो? जवाब में चवणु लॻा मोहम्मद रसूलुल्लाह
सल्लल्लाहु अलैहि वसल्लम, ये हमारी जिंदगी जा थोड़ा सामान, ये हमारी सादी सूदी जिंदगी, इन्हें थोड़े सामान के ॾिसी अॼु मूंखे रोण अची वियो आहे। तव्हां अल्लाह जा मुंतखब पसंदीदा पैगंबर आहियो, इहा हमारी जिंदगी, थोड़ा तव्हांजा सामान आहिनि, लिहाज़ा अखियुनि ऐं निगाहुनि ते कंट्रोल कोन रहियो आहे। उहे मोहम्मद रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जॾहिं पंहिंजे हुजरे में अचनि था, अम्मा आयशा रज़ियल्लाहु अन्हा फरमाइनि थियूं, घर जे कमकार में असां सां गॾु मसरूफ़ थी था वञूं। इमामुल अंबिया जी ज़िंदगी में को तकब्बुर कोन हुयो, को गुरूर कोन हुयो, का अना कोन हुई। अम्मा आयशा रज़ियल्लाहु अन्हा फरमाइनि थियूं, घर जे कमकार में मसरूफ़ थिया, मसरूफ़ हूंदा ई हुआ ऐं हुन पासे सदा बुलंद थींदी अल्लाहु अकबर। इमामुल अंबिया पंहिंजे कमकार में मसरूफ़ आहिनि, घर जे कंहिं कमकार जी मसरूफियत में मशगूल आहिनि। अम्मा आयशा रज़ियल्लाहु अन्हा फरमाइनि थियूं, जीअं सदा आज़ान जी सदा ॿुधंदा हुआ वसबा, ईअं मोहम्मद रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम सभु कुझु छॾे जल्द अज जल्द निमाज़ ते पहुचंदा। निमाज़ी भाइरो, मस्जिद में निमाज़ पढ़ण वारा मुस्लमानो, ऐं तव्हां खां पुछां थो, छा पाण अहिड़ा आहियूं? छा पाण ईअं निमाज़ सां मोहबत करियूं था? छा अल्लाहु अकबर जी सदा ॿुधी पाणी जल्द मस्जिद में ईंदा आहियूं? रब जा बंदो, रिज़्क़ जो ज़िम्मो अल्लाह जो आहे, पोइ रिज़्क़ जी ख़ातिर निमाज़ छो रहिजी वई? दुकान जे करे निमाज़ छो रहिजी वई? हिकु महिमान, हिकु महफ़िल, रांदि, अजाई फज़ूलियात या नऊज़ुबिल्लाह गुनाहनि जे करे निमाज़ छो रहिजी वई? हीअ त रब जो सॾु हो, का मामूली ॻाल्हि कोन हुई। हीअ त अल्लाह जो हुकुम हो, का मामूली ॻाल्हि त कोन हुई। हीअ रब्बुल आलमीन जे साम्हूं हाज़िरी भराइणी हुई, का मामूली ॻाल्हि त कोन हुई। अल्लाह जी हाज़िरी में को हमेशह गैर हाज़िर थी वञे? अल्लाह जे साम्हूं केरु अचण जे लाइ तयार ई न थिए, रब्बुल आलमीन सां कचहरी जे लाइ कंहिं वटि वक़्तु ई न हुजे, पोइ मुस्लमानो अफ़सोस हुजे इन ज़िंदगी ते, अरमान हुजे इन ज़िंदगी ते। मुस्लमानो जेकॾहिं बेनमाज़ी जी ज़िंदगी, जेकॾहिं बेनमाज़ी जी ज़िंदगी आहे, पोइ इहा हदीस यादि कजो। मुंहिंजा बेनमाज़ी ॿाहिरि जेसिताईं मुंहिंजो आवाज़ वञे या जेसि ताईं मुंहिंजो आवाज़ पहुचंदो, इंशाअल्लाह इहा हदीस यादि कजो। इमामुल अंबिया सल्लल्लाहु अलैहि वसल्लम बेनमाज़नि जे बारे में हिकु दफ़ो छा फरमायो? पाण फरमाइनि था, जॾहिं निमाज़ जो वक़्तु थिए, आज़ान ॾियण वारो आज़ान ॾे, पोइ मां पंहिंजे सहाबा खे चवां हू जमात सां गॾु निमाज़ पढ़नि, हिकिड़ो इमाम थिए हुनखे निमाज़ पढ़ाए। फ़उख़ालिफ़ु इला रिजाल, उन खां बाद आऊं काठियुनि खे गॾु करण जो हुकुम ॾियां, चंद माण्हू मूंसां गॾिजी हलनि ऐं आऊं उन्हनि माण्हुनि जे घरनि ॾे हलियो वञा जेके मस्जिद में निमाज़ लाइ कोन आया, जिन्हनि आज़ान ॿुधी आहे पर मस्जिद में कोन पहुता आहिनि, जेके मस्जिद में अची सघिया थे पर वरी बि कोन आया आहिनि, जेके मस्जिदनि ॾांहुं पहुता न आहिनि, ऐं उन्हनि जे घरनि में वञा फ़उहर्रिक़ अलैहिम बुयूतहुम, ऐं मोहम्मद रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम बेनमाज़ी माण्हुनि जे घरनि खे साड़े छॾिया। एॾा सख़्त जुमिला, एॾा सख़्त अल्फाज़, नबी अलैहिस्सलातु वस्सलाम जी एॾी सख़्ती, जेको गैर मुस्लिमनि खे बि दुआ ॾे उहो मोहम्मद रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम, जेको दुश्मननि खे बि दुआ ॾे उहो इमामुल अंबिया सल्लल्लाहु अलैहि वसल्लम। वमा अर्सलनाका इल्ला रहमतल लिल आलमीन, कुल कायनात जे लाइ रहमत, रहमतुल लिल आलमीन सल्लल्लाहु अलैहि वसल्लम। उहे फरमाइनि था, उहे घर साड़े छॾिया जंहिं घर जा भाती, जंहिं घर जा मर्द निमाज़ लाइ कोन पहुता। मुसलमानो, हाणे थोरी देरि जे लाइ हिते रुकी सोचो, जंहिं घर खे साड़ण जी ॻाल्हि करे मोहम्मद सल्लल्लाहु अलैहि वसल्लम, जंहिं घर खे बाहि लॻाइण जी ॻाल्हि करे इमामुल अंबिया सल्लल्लाहु अलैहि वसल्लम। मुसलमानो, पोइ हाणे तव्हां सोचो, घर आबाद किथां थींदो? उन्हनि घरनि में ख़ुशहालियूं किथां आहिनि? उन्हनि घरनि में बरकतूं किथां आहिनि? उन्हनि घरनि में सुकून किथां ईंदो? जे बेनमाज़ी जे घर के साड़ण जा तस्करा करे चुका आहिनि रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम। मुसलमानो, अल्लाह जे लाइ मोटी अचो। ये अल्लाह अकबर जी सदा का मामूली सदा कोन्हे, हय्या अलस सलाह जी सदा का मामूली सदा कोन्हे। ही रब जो सॾु आहे, ही अल्लाह जो फरीज़ो आहे, ही अल्लाह रब्बुल आलमीन जो हुकुम आहे। ऐं जेकॾहिं अर्ज़ रब पुछी वरितो न, ॿिया अमाल त पंहिंजी जाइ ते, ॿिया गुनाह त पंहिंजी जॻह ते, ज़िंदगी जूं ॿियूं ग़लतियूं पंहिंजी जॻह ते। जेकॾहिं रब्बुल आलमीन साम्हूं बिहारे बेनमाज़ी शख़्स खां पुछो, बंदा तो निमाज़ छो कोन पढ़ी? बंदा तो का निमाज़ छो रहिजी वई? अल्लाह जी रज़ा लाइ मूंखे ॿुधायो,
निमाज़ छॾण वारा मुसलमानों पंहिंजे रब खे छा चवंदा, कहिड़ो जवाबु ॾींदासीं अल्लाह कबूला खे। अॼु त ॾाढो सवलो आहे न ईअं चवणु, सयाऊं निमाज़ इन करे कोन आयुसि, महिमान हुयो, मुंहिंजो दुकानु हुयो, मुंहिंजो कारोबार हुयो, या ॿिया अजीब ग़रीब जवाब, ऐं पाक न हुयुसि। मुसलमानों अल्लाह जी रज़ा जे लाइ अचो, रब क़यामत जे ॾींहुं जेकॾहिं पुछे त पोइ छा चवंदो? निमाज़ जी क़दुरु कयो, क़याम सां मोहब्बत करियो, रुकू सां मोहब्बत करियो, नवाफ़िल सां मोहब्बत करियो, फ़राइज़ सां मोहब्बत करियो। निमाज़ जी अदा त अल्लाह सां कचहरी आहे, ही केॾी अज़ीम कचहरी आहे। रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमाइनि था, अल्लाह कमुल हाकिमीन फरमाए थो, कसमतु सलात बैनी व बैन अब्दी, निमाज़ खे मूं पंहिंजे विच में ऐं पंहिंजे बाने जे विच में विरहाए छॾियो। अल्लाहु अकबर। अल्लाह निमाज़ त सॼी तुंहिंजी आहे, क़याम बि तुंहिंजे लाइ, रुको बि तुंहिंजे लाइ, सजदो तशहुद बि तुंहिंजे लाइ। अल्लाह से तुंहिंजा कमज़ोर बंदा, निमाज़ त सॼी तुंहिंजी आहे, पर रब पाण फरमाए रहियो आहे, निमाज़ खे मूं पंहिंजे बंदे जे विच में तक़सीम कयो आहे। इहा भला कहिड़ी तक़सीम आहे? रब्बुल आलमीन फरमायो, इदा क़ाल अल अब्दु अल्हम्दुलिल्लाहि रब्बिल आलमीन, जॾहिं बंदो चवंदो अल्हम्दुलिल्लाहि रब्बिल आलमीन, ऐं चवां थो हमदनी अब्दी, मुंहिंजे बंदे मुंहिंजी तारीफ़ कई। छा निमाज़ी बानो, ज़िंदगी जो कमज़ोरियूं, ख़ताऊं ऐं ग़लतियूं, छा अल्लाह जी कचहरी, छा रब्बुल आलमीन जो जवाब? हेॾा ही पढ़े थो, अर्शो रब इन खे जवाब ॾे थो, बंदो चए थो अल्हम्दुलिल्लाहि रब्बिल आलमीन। रब्बुल आलमीन फरमाए थो हमदनी अब्दी, मुंहिंजे बंदे मुंहिंजी तारीफ़ कई आहे। बंदो पढ़े थो अल्हम्दुलिल्लाहि रब्बिल आलमीन अर्रहमानिर रहीम, रब्बुल आलमीन फरमाए थो असना अलैया अब्दी, मुंहिंजे बंदे मुंहिंजी सना बयान कई। बंदो वरी पढ़े थो मालिकी यौमिद्दीन, रब्बुल आलमीन फरमाए थो मज्जदनी अब्दी, मुंहिंजे बंदे मुंहिंजी बुज़ुर्गी बयान कई आहे। बंदो पढ़े थो इय्याका नअबुदु व इय्याका नस्तईन, रब्बुल आलमीन फरमाए थो हाज़ा ली व लिअब्दी मा सअल, ही त मुंहिंजे लाइ हो, हाण मुंहिंजो बंदो जेको घुरंदो मूं पंहिंजे बंदे खे अता करे छॾियो आहे। पोइ बंदो पढ़े थो इहदिना सिरातल मुस्तक़ीम, ए अल्लाह असांखे सिरात मुस्तक़ीम ते हला, सिरातल लज़ीना अनअमता अलैहिम गैरिल मग़ज़ूबि अलैहिम वलद्दाल्लीन। रब्बुल आलमीन फरमाए थो हादा लिअब्दी व लिअब्दी मा सअल, जेका शइ हाण बंदे घुरी आहे उहा मुंहिंजे बंदे जे लाइ आहे, ऐं मुंहिंजे बंदे जेको मूंखां सवाल कयो आहे मूं हिन खे अता करे छॾियो। तुंहिंजो रब तोसां कचहरी करे ऐं तूं न अची, अफ़सोस जी ॻाल्हि आहे। तुंहिंजो रब तोसां कचहरी करे ऐं तूं चई मूं वटि टाइम कोन्हे। तुंहिंजो ख़ालिक, तुंहिंजो मालिक, तुंहिंजो परवरदिगार रब्बुल आलमीन तोसां गुफ़्तगू करे ऐं तूं चवीं आउं मसरूफ़ आहियां। पोइ अफ़सोस हुजे अहिड़ी ज़िंदगी ते, रब केॾो महिरबान आहे। बंदो पढ़ंदो वञे थो, अल्लाह जवाबु ॾींदो वञे थो। तंहिं करे इमाम इब्नुल क़य्यिम रहमहुल्लाह फरमाइनि था, जॾहिं तव्हां सूरतुल फातिहा पढ़ंदा आहियो ऐं पढ़ो था अल्हम्दुलिल्लाहि रब्बिल आलमीन, थोरो रुकिजी वञो ऐं अल्लाह जे जवाब जो इंतज़ारु कयो। अल्लाह तव्हांखे जवाबु ॾींदो। अल्लाह सां तव्हांजी कचहरी आहे, रब्बुल आलमीन सां तव्हांजी गुफ़्तगू आहे। अर्रहमान रहीम पढ़ो, वरी रुकिजी वञो। हाणे सोचो, जेके असांजा ॿार जल्दबाज़ी में पढ़नि था उहे केतिरी ग़लती कनि था। ही त अल्लाह कबुल हाकिमीन सां कचहरी आहे। मुसलमानो, निमाज़ जो हिकिड़ो हिकिड़ो जुमिलो वॾो क़ीमती, हिकु हिकु कैफ़ियत वॾी क़ीमती आहे, हिकिड़ो हिकिड़ो अंदाज़ वॾो निरालो ऐं क़ीमती आहे। असांखे पंहिंजे रब सां केॾी मोहबत, ईअं ठाहे ठाहे निमाज़ पढ़ंदा कयो, वॾी मोहबत सां निमाज़ पढ़ंदा कयो, वॾी आज़ी इंकिसारी सां निमाज़ पढ़ंदा कयो। ऐं निमाज़ पढ़ो इन सोच सां, निमाज़ ते अचो इन सोच सां, निमाज़ पढ़ंदा करियो इन फ़िक्र सां, शायदि ही मुंहिंजी ज़िंदगी जी आख़िरी निमाज़, शायदि ही जेका अज़ान ॿुधा पियो, शायदि ज़िंदगी जी आख़िरी अज़ान ॿुधा पियो, शायदि ही सदा मुंहिंजी ज़िंदगी जा आख़िरी सदा वञनि, शायदि हिन सदे खां पोइ को सदो न वञे, शायदि हिन निमाज़ खां पोइ बि निमाज़ न पढ़ी सघां, शायदि हिन क़याम खां पोइ ॿियो को क़याम न हुजे। ईअं निमाज़ पढ़ो, ईअं निमाज़ पढ़ो त अल्लाह जी मोहब्बत जो हक़ अदा थी वञे। निमाज़ ईअं पढ़ो जीअं ज़िंदगी जी आख़िरी निमाज़ आहे। मुसलमान अचो, मुंहिंजी गुफ़्तगू जो ख़ुलासो इहो आहे, हिन काइनात जी मशगूल तरीन हस्ती, मसरूफ़ तरीन हस्ती मुहम्मद रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी ज़ात आहे।
उन्हें इमाम अल-अंबिया सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी ज़िंदगी में मुश्किलातूं केॾियूं बि आयूं पर पुरवकार ऐं पुरसकून ज़िंदगी हुई। सबब इहो नमाज़ हुयो। नंबर 2, जेकॾहिं दिली इत्मीनान चाहियो था, दिली सुकून चाहियो था त सबब इहा नमाज़ ई आहे। मुस्लमानों नंबर 3, जेकॾहिं रिज़्क़ में बरकतूं चाहियो था त सबब नमाज़ ई आहे। ज़िंदगी में दुनिया जी कामयाबी ऐं आख़िरत जी कामयाबी चाहियो था त सबब नमाज़ ई आहे। पर एॾे वॾे फ़वाइद जे बावजूद बि जेकॾहिं को शख़्स नमाज़ नथो पढ़े, नमाज़ से नथो अचे, उहो इमाम अल-अंबिया जा जुमला यादि रखे त काइनात जे इमाम बेनमाज़ी माण्हुनि जे घरनि खे साण ऐं बाह ॾियण जी ॻाल्हि कई आहे। पर जेको नमाज़ जो पाबंद आहे उन जी कचहरी त रब सां आहे। सभु हिकु जहिड़ा कोन आहिनि के रब सां वफ़ादारी करण वारा अञा बि बाक़ी आहे। दुआ है अल्लाह ताला मूंखे अव्हांखे पंहिंजे उन्हनि वफ़ादार बंदन में शामिल फरमाए, नेक बंदन में शामिल फरमाए, पाबंद नमाज़ी बंदन में शामिल फरमाए। शाल अल्लाह ही क़ियाम, रुकू, सजदा, तशहुद, तिलावतूं ही दीन ॿुधण ऐं ॿुधाइण पाण वटि क़बूल फरमाए। आमीन। व आख़िर दावाना अनिल हम्दुलिल्लाहि रब्बिल आलमीन।